सवाल की तरफ मची कचहरी पहुंचाई अपना सवाल हाँ साईं है सवाल कहिड़ा कयूं साईं हाँ बस सही मच कचहरी जी एकता जी अस्सलाम वालेकुम अॼु जीअं त एकता जो ॾियारो आल सरगाणी वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां ॻोठ छुटल सरगाणी में मल्हायो पियो वञे उन सिलसिले में सुगड़ पूरे सिंध मां घुराया विया आहिनि ऐं मच कचहरी बि कई वई आहे जिते सुगड़ पिया आहिनि। असां वधीक त कुझु नथा चऊं, सिंध सदियुनि खां हुई आहे ऐं इंशाअल्लाह सदियुनि ताईं रहंदी, ॾींहं क़यामत ताईं रहंदी। ऐं जेकॾहिं कंहिंखे को ॿियो ख़्यालु कनि मुल्क दुश्मन अनासरनि ऐं सिंध दुश्मननि खे ॿियो को ख़्यालु आहे त पंहिंजा कन खोले ॿुधनि त इहे पंहिंजूं तमन्नाऊं हिते ई इन्हनि जूं घुटिजी वेंदियूं ऐं इंशाअल्लाह इहे इन्हनि जूं साज़िशूं असां कॾहिं बि पूरियूं थियणु न ॾींदासीं। जी